मरकज़ में हुकूमत ठाहिण लाइ सियासी जमातुनि विच में राब्तनि जो सिलसिलो जारी। नवाज़ शरीफ़ जो मौलाना फज़लुर रहमान सां फ़ोन ते राब्तो। सियासी सूरत हाल ऐं हुकूमत ठाहिण जे हवाले सां ॻाल्हियूं। चौधरी शुजात अॼु इस्लामाबाद में नवाज़ शरीफ़, आसिफ ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कंदो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी सियासी सहकार ते मुतफ़िक़ मुल्क खे सियासी अदम इस्तेहकाम खां बचाए वेंदो। अवाम जी अक्सरियत मैंडेट ॾिनो आहे। अवाम खे मायूस न कंदासीं। ॿिन्ही जमातुनि जो उसूली इत्तफ़ाक़। मीडिया चूंड नतीजा जारी करण में कुझु वधीक जल्दबाज़ी कई। इलेक्शन कमीशन 36 कलाकनि में नतीजा पधिरा कया। दहशतगर्दी जे ख़तरे बावजूदि आम चूंडुनि पुरअमन तरीक़े सां कराई वयूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त पुरअमन एहतजाज हर कंहिंजो हक़ आहे, पर भञ डाह कंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार ऐं मुस्तहकम मुल्क आहे। चैलेंजिस बावजूदि जमहूरी तसलसल बहितरीन अमल आहे। का बि हुकूमत विगोड़ण जी इजाज़त नथी ॾेई सघे। मौलाना सिराजुल हक अमीर जमात इस्लामी पाकिस्तान जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। आम चूंडुनि में नाकामीअ जी ज़िम्मेवारी क़बूल कंदे इस्तीफ़ा ॾियां थो। मौलाना सिराजुल हक जो बयान चवे थो चूंड मुहिम में कारकुननि जी अणॻिणिन काविशुनि खे भेटा पेश करियां थो। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन पारां सियासत खां धार थियण जो ऐलान। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे चेयरमैन जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियां थो। जहांगीर तरीन जो ऐलान चवे थो जिन माण्हुनि साथ ॾिनो ऐं हिमायत कई उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। आम चूंडुनि जा मरहला मुकमल। नई क़ौमी असेंबली जो इजलास हलंदड़ महीने में थींदो। सदर चूंड नतीजनि जे ऐलान खां पोइ 20 ॾींहनि अंदरि क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण जो पाबंद आहे। आइन तहत सदर 21 ॾींहनि खां अॻु बि इजलास घुराए सघे थो। सदर इजलास न घुरायो त असेंबली सेक्रेटरिएट पाण इजलास घुराईंदी। नए इजलास लाइ क़ौमी असेंबली सेक्रेटरिएट जा इंतज़ाम मुकमल। इलेक्शन कमीशन 14 ॾींहनि में चूंड नतीजनि जो ऐलान करण जो पाबंद। नतीजनि जे ऐलान बाद 3 ॾींहनि में आज़ाद मेंबर सियासी जमात में शामिल थी सघंदा। चौथे ॾींहुं औरत मेंबरनि खे मख़सूस सीटुनि ते शामिल कयो वेंदो। इजलास जे पहिरें ॾींहुं मौजूदा स्पीकर 9 मेंबरनि खे हलफ़ खणाईंदो। इजलास जे 3 ॾींहुं क़ौमी असेंबली नए वज़ीर आज़म जी चूंड कंदी। पीपी अॻवान फैसल करीम कुंडी चयो आहे त पीपल्स पार्टी खां सवाइ केर बि हुकूमत नथो ठाहे सघे। पार्टी चाहे थी त बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म हुजे। निजी टीवी सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त पीपल्स पार्टी जी क़यादत जो ख़्यालु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म जो उम्मीदवार बणाइण घुर्जे, छो त पीपल्स पार्टी खां सवाइ को बि हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में नाहे। पीटीआई जी हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवारनि खे बि अदादी सरसी हासिल आहे, पर उहे हुकूमत नथा ठाहे सघनि। इलेक्शन कमीशन बलोचिस्तान जे ॿिनि ऐं पंजाब जे 3 तकनि ते हतमी नतीजा रोके छॾिया। बलोचिस्तान जे तक PS 14 नसीराबाद, PB 44 कोयटा, पंजाब असेंबली जे तक PP 33 गुजरात, PP 126 झंग ऐं PP 128 झंग जा हतमी नतीजा रोकिया विया। इलेक्शन कमीशन में ॿुधणीअ दौरान मेंबर निसार दुरानी चयो त जेको खटियो उहो जश्न मल्हाए रहियो आहे ऐं जेको हाराए वियो उहो दांधलीअ जा इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। इहो रवैयो केतिरो वक़्तु हलंदो? हाराइण ऐं खटण जमहर जो हुस्न आहे। वकील बाबर रवान चयो त आरो हलफ़ जी भञगड़ी कई, सख़्त कार्रवाई कई वञे। बाबर रवान पारां NA 106 टोबा टैक्सिंग में वोटनि जी ॿीहर ॻणप जो मुतालबो। इलेक्शन कमीशन पारां आरोज़ खां तफ़सील तलब। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान पारां दांधले जो इल्ज़ाम। सिंध असेंबली जे खटियल हिक सीट खे बि छॾण जो ऐलान। हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त ख़ैरात जी सीट न घुर्जे। जमात इस्लामी सूबाई असेंबली जे 4 तकनि ते चूंडुनि खे चैलेंज करे छॾियो। जमात इस्लामी PS 104, PS 124, PS 123 ऐं PS 126 तां चूंड नतीजनि खे चैलेंज करे छॾियो। MQM जे फारूक सत्तार, मुस्तफ़ा कमाल ऐं ख्वाजा इज़हार जी कामयाबी। सिंध हाई कोर्ट में चैलेंज। आज़ाद उम्मीदवार आगा अरसलान दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त नतीजा तब्दील करे ऐं MQM जे उम्मीदवारनि खे कामयाब कराए वियो। पावर शेयरिंग ॻाल्हि जो हिसो नाहे। ख्वाजा आसिफ जे बयान खे टोड़े मोड़े पेश कयो पियो वञे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं पार्टी वाज़े करणु चाहे थी त वज़ीर आज़म जे उम्मीदवार जो नालो तइ नाहे थियो। इत्तेहाद ऐं सियासी मुशावरत सां नालो इतफ़ाक़ी राय सां तइ कयो वेंदो।
मेहड़ में सिक्योरिटी एहलकारनि ते फायरिंग वारो वाक़ियो MNA इमरान लगारी PP अॻवान कंबर लगारी ऐं ॿिया 16 फेबरवरी ताईं जेल हवाले नुशरो फिरोज़ जी ATC जी अदालत में जवाबदारनि खे पेश कयो वियो। जज मोंगल ते हुजण सबबि खेनि सेशन कोर्ट में पेश कयो वियो। अदालत जवाबदारनि खे 16 फरवरी ताईं जेल हवाले करे छॾियो। जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 14 फरवरी ते थींदी। लाड़काने में चांडिया ऐं ॾाहाणी तकरार तां मारिजी वियल 3 ॼणनि वारो मामलो सरकारी फरियाद तहत पीर शेर एट आकिल थाणे ते केस दाख़िल। अली हसन ॾाहाणी याकूब मसूद गफ्फार अमीरान इरफान जफर अली समेत 11 सुञातल ते FIR दाख़िल। 10 अणसुञातल जवाबदार मथां सब इंस्पेक्टर जमील अहमद सोलंकी पारां FIR दाख़िल कई वई। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे त ॼाणायल जवाबदारनि जे फायरिंग में ASI सुल्तान मोहम्मद हसन चांडियो ऐं इमरान ॾाहाणी मारिजी विया। इसराइल जा गज़ा ते हवाई हमला वधीक 63 फ़लस्तीनी शहीद केतिराई ज़ख़्मी। अरब मीडिया मूजिबि उत्तर ऐं विच गज़ा जे इलाक़नि में 2 मस्जिदनि खे निशानो बणायो वियो। अमेरिकी सदर जो बाइडन जो इसराइल वज़ीर आज़म सां टेलीफोनिक राब्तो। अमेरिकी सदर चयो त रफ़ा ऑपरेशन खां अॻु शहरनि जे तहफ़्फ़ुज़ जे मनसूबे जी ज़रूरत आहे। रफ़ा में फ़ौजी ऑपरेशन कंहिं क़ाबिले अमल मनसूबे बिना अॻिते न वधाइणु घुर्जे। रफ़ा में 10 लखनि खां वधीक फ़लस्तीनी पनाह वरितल आहिनि। बाइडन इसराइली क़ैदियुनि जी आज़ादीअ लाइ ॻाल्हियुनि मां फ़ाइदो खणण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो।